15 साल पूरा तव्हां सिंध ते हुकूमत कई आहे छा अल्हम्दुलिल्लाह जॾहिं वञो था तकनि में पंहिंजे कॉन्स्टिट्यूएंसीज़ में छा वञी उन्हनि खे ॿुधायो था त असीं तव्हांखे ही ॾिनो आहे या ही ॾिनो आहे छा तव्हां पंहिंजे कम खां बाक़ाइदा तौर ते सेटिस्फाइड आहियो 15 सालनि में सिंध खे तव्हां न्यूयॉर्क ताईं पेरिस ताईं पुॼाइण जूं मुसलसल ॻाल्हियूं कयूं उते जी बीठे जी नज़र अचे पई सन तव्हांखे अच्छा अल्हम्दुलिल्लाह ज़ाहिर आहे त 100% त रिज़ल्ट न आयो आहे पर असां जिथे बि वञूं था त उते तमामु सुठी आजियां थिए थी इहो इन करे मां मिसाल तव्हांजो सखर ते ॻाल्हायूं ठीकु आहे हा बिल्कुलु सखर डिस्ट्रिक्ट में असां सभु गॾु आहियूं साईं ख़ुर्शीद अहमद शाह साहिबु आहे मां आहियां शेख साहिबु आहिनि अवेस शाह साहिबु आहे फ़रूख़ शाह साहिबु आहे ॼाम साहिबु आहे ऐं नोमान साहिबु वारा शेख साहिबु सभु आहे सखर में तव्हांखे यूनिवर्सिटियुनि जो शहरु मिलंदो हेल्थ सेक्टर में तव्हांखे तमामु वॾी अचीवमेंट मिलंदी NICVD हिते आहे जेको SIUT जो नंढो यूनिट हलंदो हाणे तमामु वॾी हॉस्पिटल ठही आहे कैंसर हॉस्पिटल ठहे पई चिल्ड्रन हॉस्पिटल जो इफ़्तिताह थी चुको आहे ईअं खोड़ इहे इशू आहिनि बहितर थिया पंहिंजा सियासी कारकुन बि वञनि पिया पीपल्स पार्टी सां जेके तालुक रखनि था या उहे ॿाहिरि हलिया वञनि न सभु वञनि इवन जेके असांजा सीनियर आहिनि उन्हनि खे बि को इशू थिए थो उहे बि हिते वञनि था ऐं इन ई हॉस्पिटल में वञनि था ऐं बल्कि मां इहे सॼी सिंध में मिसाल जे तौर ते असांजो तमामु सीनियर दोस्त आहे ऐं सभु उनखे ॼातल सुञातल शख़्सियत आहे शर्जील इनाम मेमण सां उन्हनि खे जॾहिं हार्ट जो इशू थियो त उहे हैदराबाद जे यूनिट में विया उते ई उन्हनि खे तंहिंमहिल ई ऑपरेट कयो वियो ऐं उहे माशाल्लाह ठीकु आहिनि त इहो त अञा हैदराबाद वारे में अञा उहे फैसिलिटियूं न आहिनि जेके असांजे सखर में अञा आहिनि छो त वॾो सेंटर आहे हिते जेको ठहियलु आहे